अंबिया अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फस्कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल कुरआनु हुज्जतुन लका व अलैक। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी दिल जी मोहब्बत सां एक दफ़ो ॿीहर मदीने वारे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही अजमाइन। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से। मुझा मोहतरम अजीज साथियों, सुबह खां वठी करे ही कुरान जो जलसो हली रहियो आ। काफ़ी उलमाए किराम आया, उन्हनि जा ईमान अफरोज बयान थिया। ऐं मुखां बाद में मुझो भा मौलाना मुनीर अहमद डोमकी साहब उन्हनि जो बयान थींदो। ऐं साथी चवनि था त मौलाना हबीबुल्लाह शाह बुखारी साहब भी अचण वारो आ, उन्हनि जो भी बयान थींदो। बहरहाल अजु तवां पंहिंजो वक़्तु सिड़ाए करे पंहिंजा घर बार कमकार छॾे करे हिन क़ुरान जी महफ़िल में आया हो। ऐं अॼु अवां इहा ॻाल्हि साबित करे छॾी आहे त असांजी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां सच्ची मोहब्बत ऐं सच्चो प्यार आहे। के कलाक जे लाइ आया, वेही हलिया विया। अल्लाह उन्हनि खे कलाक जी मज़ूरी नेकिन जी सूरत में अदा करे छॾी। के 2 कलाकनि जे लाइ आया, के 3 कलाकनि जे लाइ। अल्लाह उन्हनि खे नेकिन जी सूरत में मज़ूरी अता करे छॾी। पर जेके आख़िरी दुआ ताईं वेंदा, सारे ॾींहं जी मज़ूरी अल्लाह उन्हनि खे अदा करे छॾी। अब मोहब्बत सां वेठा हो या कंहिं ॿधी विहारियो अथव? मोहब्बत सां वेठा हो न, पोइ मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। मौलवी साहब जे पियो चए सुभान अल्लाह ढरी था कयो त हिकिड़े हमरा रड़ कई चई साईं भत एतिरो खाधो आहे जो सुभान अल्लाह जी जाइ न बची आहे। अब एतिरो त न खाधो अथव न, मोहब्बत सां वेठा हो न, पोइ मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। अज तवां कुरान जी मोहब्बत में आया हो, परे परे को सफर करे न जलसे में शरीक थिया हो। रब्बे काबा जो कसम आ, जेकॾहिं अवां जे दिलनि में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी सच्ची मोहब्बत आ, सच्चो प्यार आ, जॾहिं क़यामत जो मैदान सजायो वेंदो, नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो, हिकिड़ा खुशनसीब इंसान हूंदा जेके रब जे अर्श जे छांव में हूंदा, उहे कुरान वारा हूंदा। केड़ा हूंदा बा? उहे कुरान वारा हूंदा। इंजे करे कुरान सां मोहब्बत कर, जिंदगी कुरान वारी गुजार।
जिंदगी मोमिनन वारी गुजार ए रब जो उहो कुरान तेजे लाए अल्लाह सी ऐलान फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल कुरानी मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मोमिनीन। हे कुरान मोमिन जे लाए शिफा है। मोमिन माण्हू इन कुरान सां मोहब्बत कंदो आहे। मोमिन माण्हू इन कुरान सां प्यार कंदो आहे। मोमिन माण्हू इन कुरान के जीअ में जायूं ॾींदो आहे। ओ जॾहिं इहो मोमिन इंसान मरी थो वञे कब्र में दाखिल क्यों तो वञे मलाइक सवाल जवाब वारा पहुची था वञनि चवनि था मर रब्बु का तुंहिंजो रब कहिड़ो आहे मन नबियु का तुंहिंजो नबी कहिड़ो आहे मां दीनु का तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। हे कुरान हुस्न जमाल वठी करे अॻियों अची थो बीहे ओ मलाइको हलिया वञो हे मुंहिंजो दोस्त आहे। हे दुनिया में मां सां मोहब्बत करण वारो आहे। हे दुनिया में मां सां प्यार करण वारो आहे। हे दुनिया में मां के जीअ में जायूं ॾियण वारो आहे। मलाइक चवंदा असांखे अल्लाह जो हुकुम आहे। क़ुरान वजी रब वटि दाई थींदो ओ मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा रब करीम मां तुंहिंजो कलाम आया इन दुनिया में मां सां मोहब्बत कई आहे। इन दुनिया में मां सां प्यार कयो आहे। अल्लाह मुंहिंजे करे इंसान लेखा न कर। अल्लाह फरमाईंदो मलाइको हलिया वञो इनके जन्नत जी दरी खोले ॾियो त बेशक पयो जन्नत जा मज़ा माणे। तॾहिं के अल्लाह वारे हीअं फरमायो रख कुरान सां यारी त तोखे मिले दिलदारी। रख कुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी। कुरान सां यारी रख बेड़ा पार थी वेंदा। हे रब जो कुरान को मामूली किताब न है वॾे अज़मत ने बरकतन वारो किताब ओ जन दुनिया जे अंदर पाजे बचन के रब जो कुरान पढ़ायो जॾहिं क़यामत जो मैदान सजायो वेंदो हिकिड़ा खुश नसीब इंसान हूंदा जिनके रब्बुल आलमीन घुराए करे सोना ताज पराईंदो जंहिंजी रोशनी सिज खां वधीक हूंदी चंड खां वधीक हूंदी। माण्हू पुछा कंदा इहे कहिड़ा खुश नसीब इंसान जिनके एॾी इज़त ॾिनी वई आहे एॾो मक़ाम ॾिनो वियो आहे। जवाब मिलंदो इहे दुनिया में पंहिंजे बचड़नि खे रब जो क़ुरान पढ़ाया आया। इहे दुनिया में पंहिंजे बचनि के कुरान की तालीम नहीं आया। इन्हनि के अल्लाह इज्जत सां नवाज़े छड़ियो आहे सोना ताज पराया विया आहिनि। सुभान अल्लाह वरी सुभाणे कजो जेके दोस्त सिंधी वेठा हो मोहब्बत सां चो सुभान अल्लाह। हम दोस्त बलोच निश्तियां मोहब्बत सां गुशे सुभान अल्लाह। जेके दोस्त सराइकी बैठन उहे भी मोहब्बत न लाखो सुभान अल्लाह। एक कुरान को मामूली किताब ना है। क़यामत वारो ॾिहाड़ो थींदो अबे अम्मा के सोना ताज पराया वेंदा। रब्बुल आलमीन फरमाइंदो ओ कुरान जा कारी हाणे तुझे अबे अम्मा के त प्रोटोकॉल मिलियो तुझे अबे अम्मा के त एजाज मिलियो वरी माला तुझे मथो भी मेहरबानी थो क्या ॾह जड़ा जंहिंजे मथो जहन्नम वाजिब थी चुकी आहे उन्हनि खे भी पाण सां गॾु जन्नत में वरितो वञे। कुरान जो हाफ़िज़ ईंदो पंहिंजा ॻोल्हींदो कहिड़े खे वठी वञा जन्नत में। वो जेके दोस्त मिलंदा मिट माइट मिलंदा अल्लाह तुंहिंजे रिस्क में बरकत करे। मिट माइट मिलंदा दोस्त मिलंदा माण्हू मिलंदा मयारा ॾींदा ताना ॾींदा को चवंदो ओ कुरान जा कारी जॾहिं तूं मदरसे में पढ़ंदो मां तोखे कपिड़ा वठी ॾिना हा। जॾहिं तूं मदरसे में पढ़ंदो हुई मां तोखे खाराईंदुमि पीआरींदुमि तुंहिंजो ख़्यालु कंदुमि। कुरान जे हाफ़िज़ के ताना मिलंदा मयारूं मिलंदियूं मेहणा मिलंदा रब्बुल आलमीन इहो नज़ारो ॾिसंदो। अल्लाह फरमाईंदो मलाइको अॼु मां ऐलान करे थो छॾियां जे दुनिया जे अंदरि इन कुरान जे करे कुरान वारे जी इज़त कई आहे इन कुरान जे करे कुरान वारे जो एहतराम कयो आहे। मां अल्लाह ऐलान थो कयां उन्हनि सभिनी के कुरान जो हाफ़िज़ पाण सां गॾु जन्नत में वरितो वञे।
तॾहिं के अल्लाह वारे हीअं फरमायो है कुरान नूरानी शीशा है कुरान नूरानी शीशा जड़ा सीधा राह दिखावे जो पढ़े ते अमल करे ओ तो सीधा जन्नत जावे। जन कुरान जे मथो अमल कयो अल्लाह उन्हनि जी जाइ जन्नत में रखी आहे। काथे रखी अथई? हे रब जो उहो कुरान जो इंसानन बुधो इंसान त हिदायत वारा बणजी विया, पर जॾहिं ही रब जो कुरान जिन्नन जे कन्नन ते पहुतो उहे भी हिदायत वारा बणजी विया। छा थो फरमाए अल्लाह जो कुरान कुल ऊहिया इलैया अन्नहु इस्तमा नफरुम मिनल जिन्नि फक़ालू इन्ना समिअना कुरआनन अजबा। सुबह जी नमाज जो टाइम आ, पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसल्ले नबवी ते बीठा, ज़बान ते अल्लाह जो कुरान आ। हेडो जिन्नन जो गुज़र थियो ॾिठो जो सही त खजन जे वटां हिकिड़ो नूरानियत वारो शख्स आ जंहिंजो चेहरो चोॾीअ जे चंड खां वधीक चमकी रहियो आहे। पोइ मुंहिंजे सोणे मोहम्मद करीम जी ज़बान मां अल्लाह जो कुरान ॿुधण लॻा। पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पा पढ़न ज़बान ते अल्लाह जो कुरान अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सुभान अल्लाह वरी सुभाणे कजो जने जलसो ही खत्म थी वजे। ये न बा थका वेठा हो या चुस्त वेठा हो अल्लाह मुझे साईं जी ज़बान ते अल्लाह जो कुरान ओ जने जिन्नन जे कन्नन ते कुरान पहुतो चवण लगा फकालू इन्ना समिअना कुरआनन अजबा। हे त रब जो को अजीब कलाम आ जेके अॼु ताईं न इंसानन ॿुधो आ न जिन्नन ॿुधो आ। फरमाए थो अल्लाह जो कुरान जॾहिं जिन्नन ॿुधो कुरान आया मुंहिंजे सोणे मोहम्मद करीम जे आॾो यहदी इलर रुशदी फआमन्ना बि। मुंहिंजे सोणे मोहम्मद करीम जे आॾो आया गोॾा भॼी करे वेही रहिया चवण लॻा ओ अल्लाह जा नबी तूं सचो आ तुंहिंजो ख़ुदा सचो आ ओ अल्लाह जा नबी अरे असांखे बि कलमो पढ़ा असां बि अव्हां जा ग़ुलाम बणी वञूं। अरे जिन्नन कलमो पढ़ियो आ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। जिन्नन कलमो पढ़ियो मुसलमान थी विया। वरी जिन्नन वाइदो कयो मुंहिंजे सोणे मोहम्मद करीम सां। ॿुधायां कहिड़ो वाइदो कयो हो अल्लाह जा नबी असां ॿियो वाइदो बि कयूं था। फरमाए थो अल्लाह जो कुरान वलन नुशरिका बिरब्बिना अहदा। अल्लाह तो सा देखे शरीक न बनाईंदासे मुश्किल कुशा तू आ हाजत रवा तू आ खाराइण पियारण वारो तू आ ओ तकवानी जा खैरतमंद मुसलमान अज तो के छा थी वियो आ जो रब जे दरवाजे के छड़े दर दर जा थिका तो खाए छो त खाराइण वारी ज़ात अल्लाह जी पियारण वारी ज़ात अल्लाह जी व मा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा। अल्लाह फरमाए तो दुनिया के अंदर जेका भी मखलूक रहे थी जेके भी चरिताए परिंदा रहन था जेके भी जीत माकोड़ा रहन था सभनी जे रिज़्क़ जो ज़िम्मो मां अल्लाह पाण खणी छड़ियो आ। कहीं वा रिज़्क़ जो ज़िम्मो अबो खाराईंदुई मयार ॾींदुई सॼो ॾींहुं घर में वेठो आ निभागा खाई खाई धब करे विया वञी कमा जान छॾ दोस्त खाराईंदई मयार ॾींदई
मिट माइट खाराईंदई मयार ॾींदई पर वाह मुंहिंजा ख़ुदा पंहिंजनि खे खाराईंदो परावनि खे खाराईंदो पर मयार ई कोन थो ॾे वल्लाहु ख़ैरुर राज़िकीन अल्लाह सब को भले में भलो रिज़्क़ ॾियण वारो आहे उन रब जे दर ते झुक तॾहिं त लसी ऐलान फरमायो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैना अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम व ला युहीतूना बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। उन रब जी इबादत कर